सिंटेक इन्फो में अवांखे भलीकार दोस्तों ही वीडियो पिण सऊदी वज़ारत अमल तरफ़ां गैर मुल्की वर्कर्स या गैर मुल्की कारकुननि खे पंहिंजो कफ़ील तब्दील करण या पंहिंजो स्पॉन्सर तब्दील करण बाबत ॾिनल कुछ सहूलतनि मुतालिक़ आहे। सऊदी वज़ारत अमल ऐलान कयो आहे त 6 कंडीशन्स या 6 सूरत हाल या 6 सूरतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे करे जेको सो वर्कर पंहिंजो कफ़ील चेंज करे सघे थो। उहे असां अव्हांखे तफ़सील सां हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। महिरबानी करे ही वीडियो मुकमल ॾिसंदा। उन्हनि मंझां जेका असां पहिरीं जेका असां शर्त या पहिरियों जेको सहूलियत इहा आहे त अगरि का बि कंपनी या कफ़ील जेको सो पंहिंजे वर्कर जो जेको सो मेडिकल इंश्योरेंस मुकमल नथो कराए त उन मेडिकल इंश्योरेंस मुकमल न कराइण जी सूरत में बि जेको सो वर्कर पंहिंजो कफ़ील या स्पॉन्सर चेंज करे सघे थो। ऐं ॿी कंडीशन इहा आहे त जेको सो कंपनी या कफ़ील मज़दूर खे ड्यूटी खां वधीक कमु कराए थो। फ़र्ज़ु कयो 8 कलाक या 9 कलाक वर्कर जी ड्यूटी आहे, पर जेको सो कमु जेको आहे वधीक वधो थो वञे ऐं उन वधीक कम जो जेको सो मुआविज़ो या जंहिंखे ओवर टाइम चयो वेंदो आहे ओवर टाइम नथो ॾिनो वञे, उन सूरत में बि जेको सो वर्कर शिकायत करे पंहिंजो नक़ल कफ़ालो कराए सघे थो। टी जेका असां कंडीशन आहे त यानी जेको सो मज़दूर जो कमु हिकिड़ो आहे, उनजो प्रोफेशन हिकिड़ो आहे, पर जेको सो ज़बरदस्ती उनखे ॿियो कमु वरितो थो वञे। फ़र्ज़ु कयो उनजो अगरि कमु इलेक्ट्रिशियन जो आहे त उनखां प्लम्बर जो कमु वरितो थो वञे, अगरि प्लम्बर आहे त उनखां कमु इलेक्ट्रिशियन जो वरितो थो वञे। ड्राइवर आहे त उनखे जेको सो सामान लोड कराइण जो बि कमु वरितो थो वञे। मिसाल तौरु यानी को बि उनखां इज़ाफ़ी कमु वरितो थो वञे त उन सूरत में बि जेको सो हू पंहिंजो ट्रांसफ़र कराए सघे थो। ऐं जेका असां चौथी कंडीशन इहा आहे त यानी जेको सो वर्कर जो जेको कमु आहे उहो उन्हनि जी सिहत लाइ नुक़सानकार आहे, उहो कमु नथो करणु चाहे, पोइ बि उनखां जेका असां ज़बरदस्ती ड्यूटी या कमु वरितो थो वञे त उहो वर्कर बि जेको सो पंहिंजो ट्रांसफ़र ॿिए हंधि कराए सघे थो। ऐं ॿी जेका कंडीशन आहे 5वीं कंडीशन आहे उहा इहा आहे त जेको सो तनख़्वाह नथी ॾिनी वञे टाइम ते, महीना 2 महीना 3 महीना तनख़्वाह उनखे पे नथी कई वञे त उहो पघार जी अदम दस्तियाबी जे करे बि जेको सो ट्रांसफ़र ॿिए हंधि पंहिंजो कराए सघे थो। ऐं 6हों इहो त जेके से हफ़्तेवार या जेके वीकेंड मोकलूं हूंदियूं आहिनि, जीअं जुमे जी मोकल आहे या ईदनि या ॿियूं जेके सरकारी मोकलूं आहिनि, उन ॾींहं ते बि वर्कर्स खे कमु करायो वञे थो ऐं उनजो ओवर टाइम या पघार या पेमेंट नथी कई वञे त उन सूरत में बि जेको सो वर्कर पंहिंजो ट्रांसफ़र या नक़ल कफ़ालो ॿिए हंधि किथे कराए सघे थो। उमेद त अव्हां दोस्तनि खे असांजी हीअ वीडियो पसंदि आई हूंदी, सो इन करे असांजी वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं ॿियनि दोस्तनि ताईं मालूमात शेयर ज़रूरु कंदा। ऐं असांजे चैनल खे अगरि अव्हां सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो, उन सां गॾु घंटी खे ज़रूरु वॼायो त जीअं हर वक़्तु सर अव्हांखे असांजो इंफॉर्मेटिव वीडियोज़ पहुची सघनि। महिरबानी।